अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में वलीकार ऐं यासिर अहमद उनको स्टूडियो में ज्वाइन कनि था सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, इमरान ख़ान जे तरफ़ां जेके काग़ज़ात नामज़दगी जमा कया कराइण जूं ॻाल्हियूं थियूं या चयो वियो त कराईंदासीं, टिनि तकनि तां हुननि जे पंहिंजी पीटीआई जे हाणे वारे चेयरमैन चयो आहे गौर खान साहब त बानी पीटीआई जा असां काग़ज़ात जमा कराईंदासीं, पर हुन ते सवाल इहो निशान हो त हुननि जो जेको जजमेंट आहे जंहिं तां कल्ह तव्हां बि जेको आहे हुनखे पॉइंट आउट कयो त भई तोशाखाना में त सज़ा याफ़्ता आहे, न आयल आहे। त ख़ैर अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में हुन में फ़ैसिलो जेको महफ़ूज़ थियल उहो साम्हूं अची वियो, जंहिंमें ज़ाहिर थी वियो त भई हुननि जी जेका सज़ा आहे उहा त मुअतल आहे, पर जेका जजमेंट आहे कलेक्टिवली ऑल टुगेदर जंहिंमें नाइली आहे उहा मुअतल न आहे। जी, इस्लामाबाद हाई कोर्ट अॼु इहो त ॿुधायो त सज़ा जेका तोशाखाना में इमरान ख़ान खे मिलियल आहे उहो सस्पेंडेड आहे, मुअतल थियल आहे, लेकिन हुन सज़ा सां जेके शयूं जुड़ियल हुयूं जंहिंमें हिकिड़ी वॾी ॻाल्हि त हुनजी इलेक्शन विढ़ण या न विढ़ण जे बारे में अहलियत उहा नाहेली बरक़रार रहंदी। अदालत सॻोरी आहे, को बि फ़ैसिलो करे सघे थी हिकिड़े माण्हू जी जॾहिं सज़ा मुअतल थी वई आहे त हुनजा रिपरकशन बि त हुन जा जेके असरात आहिनि त हू बुरो माण्हू आहे या सुठो माण्हू आहे उहो बि मुअतल थियणु खपनि। नाहिल त बुरो माण्हू थींदो आहे न, भई सज़ा याफ़्ता मुअतल थींदो आहे। लेकिन बहरहाल अदालत सॻोरी आहे, कुझु बि फ़ैसिलो करे सघे थी ऐं लामुहाला हाणे डोड़ूं लॻंदियूं सुप्रीम कोर्ट ॾे। सुप्रीम कोर्ट लाइ डोड़ूं लॻंदियूं, सुभाणे आख़िरी तारीख़ आहे जमा कराइण नामज़दगी फॉर्म जमा कराइण लाइ। जेतोणीकि हाणे कल्ह ताईं त सिर्फ़ु जेको आहे उहो MQM चयो हो त ही तारीख़ूं वधायूं वञनि, अॼु नवाज़ लीग बि ऐं बाप पार्टी बि चयो आहे त ही तारीख़ इलेक्शन कमीशन वधाए नामज़दगी फॉर्म जमा कराइण वारी। त चलो हिकु ॿ ॾींहुं वधी बि वई, तॾहिं बि हिकु ॿिनि ॾींहंनि में हाणे सुप्रीम कोर्ट मां केतिरो जल्दी रिलीफ मिले थो ख़ान साहब खे। चलो नामज़दगी फॉर्म त जमा थी वेंदा, लेकिन पोइ छंछाण में ज़ाहिर है त अगरि कन्विक्शन बरक़रार आहे, अगरि हू हुनजी जेका सज़ा आहे उहो मुअतल थियल आहे पर नाहिली बरक़रार आहे बक़ौल इस्लामाबाद हाई कोर्ट जे, त पोइ त ज़ाहिर है नाहिल माण्हू जा त फॉर्म कोन क़बूल थींदा। त हाणे ॾिसणो इहो आहे त उहे त ख़ैर सुप्रीम कोर्ट में फ़ाइज़ ईसा साहब त मोकल ते चीफ जस्टिस त मोकल ते वियल आहिनि, बहरहाल सुप्रीम कोर्ट मौजूदु आहे। विंटर वेकेशन्स त शुरू थी वई हूंदियूं, हा थियल आहिनि, पर बहरहाल अदालतूं हूंदियूं आहिनि, ॿुधंदियूं बि आहिनि केस फौरी नौयत जा। ॾिसूं त हिन खे फौरी नौयत जी अहमियत मिले थी नथी मिले। जी हा। सो हाणे PTI हुजे या PTI जो बानी हुजे, ॿिन्ही जी नज़रूं हाणे आख़िरी उमेदु आहे सुप्रीम कोर्ट में। जी हा। त सुप्रीम कोर्ट बानी खे इलेक्शन विढ़ण लाइ अहल करार ॾे थी या नथी ॾे, या ख़ुदि जॾहिं अॼु बैरिस्टर गौहर जेको PTI जो हाणोको चेयरमैन आहे उहो वियो आहे सुप्रीम कोर्ट त साईं असांखे लेवल प्लेइंग ॾिनी वञे। हाणे ॾिसो, लेवल प्लेइंग हिकिड़ो अहिड़ो इस्तलाह आहे, मूंखे ख़बर न आहे त हीअ कानूनी माण्हू आहिनि, कानूनी नुक़्ता पाण ॿुधाईंदा, पर मुंहिंजो ख़्यालु आहे अदालत जो पहिरियों सुवालु हूंदो त हीअ लेवल प्लेइंग छा आहे, एग्ज़ैक्टली डिफाइन त कयो, ऐं तव्हांखे लाइ कीअं लेवल प्लेइंग न आहे। ॾिसो न, हीअ कोई हिकिड़ी ठोस ॻाल्हि त न आहे, क्रिकेट जो मैदान आहे, ॾिसो हिन में खॾा आहिनि, हीअ खॾा साबित कीअं कबा, ज़ाहिर खॾा ईअं ई साबित कबा त असांजे माण्हुनि जा जेके आहिनि उहे फॉर्म, जीअं कल्ह ॿुधोसीं इल्ज़ाम लॻाया PTI वारनि त जेके फॉर्म नामज़दगी फॉर्म वठी PTI वारा वञनि पिया, हुननि खां फॉर्म खसिया पिया वञनि, हुननि खे इहो इम्कान हो, ख़दशो त हो। त हाणे उते सुप्रीम कोर्ट केतिरो जल्दी हुन मामले में बि ऐं कहिड़े क़िस्म जो हुकुम ॾींदी, मिसाल कंहिंखे हुकुम ॾींदी, इलेक्शन कमीशन खे त ॾिसो बाबा ही पार्टी, मिसाल अगरि मिसाल एपेक्स कोर्ट इहो महसूसु कयो त हा हिननि खे लेवल प्लेइंग ग्राउंड न पियो मिले, जी हा, त हू कंहिंखे हुकुम करे सघे पई, मिसाल ऑल IGs, इंटीरियर मिनिस्ट्री, पर हुन खां पहिरीं इलेक्शन कमीशन, छाकाणि इलेक्शन फेयर कराइण न कराइण जी जेका आइनी अल्टीमेट ज़िम्मेवारी आहे उहा इलेक्शन कमीशन जी आहे। त इलेक्शन कमीशन चवंदो जी बिल्कुलु, पर हाणे अगरि तव्हां नामज़दगी फॉर्म PTI जा भराइण विया आहियो ऐं तव्हांखे 4 सादरनि कपिड़नि में अची जेको पुलिस वारा खंभे हलिया वञनि या धकड़ी तव्हांखां फॉर्म खसे वञनि त इलेक्शन कमीशन चवंदी भई हा पुलिस त न कयो आहे, अलाए पुलिस यूनिफॉर्म में त हो ई कान माण्हू, 4 सादरनि कपिड़नि में हुआ, अलाए कीअं कयो असांखे। सो इहा मॉनिटरिंग त न हुजणु नामुमकिन आहे। सो PTI जो जेको मामिलो आहे, जेतोणीकि ॿिए पासे ते तव्हां ॾिसो त शयूं थियनि बि पियूं, मिसाल KP में
हुननि जा माण्हू फॉर्म भराइनि बि पिया। हीउ ख़ुदि जेको बैरिस्टर आहे इहो बि KP मां ई इलेक्शन विढ़ण जो ऐलान करे पियो। हीउ जेको बैरिस्टर गोहर आहे, हीअ जेके चेयरमैन आहिनि हींअर PTI जा, लतीफ़ खोसा साहिबु चए थो त मां लाहौर मां अची विढ़ंदुसि। त ईअं संभरी बि रहिया आहिनि माण्हू। ऐं कुझु थोरी परेशानी इहा थिए पई त यार धांधली खां सवाइ PTI जा माण्हू ई न बीहनि त सभिनी खां बहितर आहे। त इलेक्शन्स हाणे PTI जे लाइ फेयर थियण जो सिर्फ़ु हिकिड़ो ई दरवाज़ो आहे, उहो आहे सुप्रीम कोर्ट। पर सुप्रीम कोर्ट जी मूं गुज़ारिश कई त छा हुकुम कंदी, कंहिंखे हुकुम कंदी? ज़ाहिर इलेक्शन कमीशन ई हुकुम कंदी। इलेक्शन कमीशन जी बिल्कुलु, लेकिन हाणे हर ॻाल्हि ते त भई यासिर सूमरे का फॉर्म खसिजी वियो आहे त हाणे माण्हू वञी सुप्रीम कोर्ट खे दरख़्वास्त कोन ॾींदो। ज़ाहिर सो हीउ इलेक्शन PTI लाइ त ज़ाहिर आहे बसि इलेक्शन ई आहे। अच्छा, PTI लाइ त माना अञा ताईं त इहो बि वॾो सवाल निशान आहे न त PTI लाइ इलेक्शन हूंदा, छो जो कल इंट्रा पार्टी इलेक्शन ते जेको सवाल निशान खड़ो थियल आहे को, त उन जे चकर में त असांजे हालांकि पेशावर हाई कोर्ट अॼु हुकुम त करे छॾियो आहे त भई तव्हां सुभाणे ताईं इहो कहिड़े बि हाल में फ़ैसिलो कयो। छो जो बैरिस्टर गौर खान साहिब जो चवणु आहे त सुभाणे ताईं अगरि न आयो, छो जो लास्ट डेट आहे फॉर्म सबमिशन जी, त सुभाणे ताईं अगरि इहो फ़ैसिलो न आयो त पोइ असांजा सॼा उम्मीदवार हूअं ई आज़ादु तसवुर कया वेंदा। ॾिसो मतिलबु हीउ हिकिड़ो टियों फ्रंट आहे त बल्ले जो निशान बि PTI खे मिलंदो न मिलंदो। सो मूं तव्हांखे गुज़ारिश कई पई त PTI लाइ तमामु घटि को हुन लाइ को गुंजाइश नज़र अचे थी। ऐं लेकिन डपु इहो आहे त अगरि पोइ बि इलेक्शन यानी सभिनी खे ईअं बुलडोज़र फेराए PTI खे ग्राउंड ज़ीरो करे बि अगरि इलेक्शन विढ़णु ॾिनी वई ऐं इलेक्शन जे ॾींहं ते को 2 नंबरी न कई वई, यानी झुरलू न फिरियो या RTS बंदि न थियो ऐं इलेक्शन फेयर थियणु ॾिनी वई, त मतां जेके कुझु माण्हू जेके खंभा बीठल हुजनि PTI जा, माण्हू वरी बि उनखे वोट ॾेई हलिया वञनि, कहिड़ी ख़बर। अच्छा, परवेज़ इलाही साहिब त इहो बार बार चवनि था पिया, त अॼु बि चयूं त हीअ इलेक्शन जेका आहे उहा मेक एंड ब्रेक आहे। अगरि तव्हां हिन इलेक्शन में जेको आहे उहो धांधली कई हिकिड़े क़िस्म जी, त पोइ सॼो संगीन बहिरान ईंदो मुल्क में। छा हाणे कहिड़े माण्हुनि जी या त ॾिसो ज़ाहिर इहो संगीन बहिरान हिन मुल्क में चौधरी परवेज़ इलाही त हाणे ज़ियाउल हक़ जे ज़माने जो माण्हू आहे। उन महिल खां जॾहिं भुट्टे खे ग़ाइबु करण जी कोशिशि कई वई, पीपल्स पार्टी खे ग़ाइबु करण जी कोशिशि कई, त बहिरान त शुरू थी वियो मुल्क में। पर केरु थो पुछे? अॼु परवेज़ इलाही टेबल जे ॿिए पासे आहे। चौधरी परवेज़ इलाही साहिबु हाणे टेबल जे ॿिए पासे आहिनि, तंहिंजे करे हुनखे संगीन बहिरान नज़र अचे पियो। पर जॾहिं टेबल जे हुन पासे हुआ ऐं मुस्तफ़ीज़ थी रहिया हुआ ज़ियाउल हक़ जे हिन सियासी मैनेजमेंट खां, त ओॾी महिल त हीअ संदसि वॾा माठुआ। सो ज़ाहिर आहे हीअ जेका इलेक्शन थियण खां पहिरीं तकरारी हुजे ऐं जेको खुले आम हिकिड़ी पार्टी सां हिकिड़ी पार्टी जे लीडर सां इहो सभु कुझु थी रहियो हुजे, त ऑब्वियसली इलेक्शन त कॉन्ट्रोवर्शियल आहिनि। बहिरान खे केरु थो लिफ्ट कराए यार? बहिरान पिया थियनि, हिकिड़ो परपैचुअल आहिनि न। लेकिन जेसि ताईं बहिरान हिकिड़ो कंट्रोल्ड कियोस आहे, हिकिड़ो कंट्रोल्ड बहिरान आहे, तेसि ताईं हुन बहिरान जी कंहिंखे परवाह आहे? कॉल नज़र आहे ज़फ़र अली सोलंकी फरीदाबाद मां। जी सोलंकी साहिबु, छा चवणु चाहींदा? सर, मुंहिंजो हिकिड़ो ई नंढड़ो अर्ज़ु आहे त सिंध में जेको भाण आहे उहो ब्लैक ते विकिरो कयो पियो वञे ऐं हारी माण्हू अवल ई जेके आहिनि सो त ॿोॾियुनि जी इन तबाहियुनि खां, बरसातियुनि जी तबाहियुनि खां जेके आहिनि अवल ई घणो मुतासिर थी चुका आहिनि। मथां जेको भाण आहे उहो तमामु ब्लैक ते ॾिनो थो वञे ऐं जेके सिंध हुकूमत आहे उहा भाण जे ब्लैक ते विकिरो ख़िलाफ़ु समूरी सिंध में एहतिजाज रिकॉर्ड कराया आहिनि। त DC उन्हनि जा रखियल आहिनि, मुख़्तियारकार उन्हनि जा रखियल आहिनि, AC उन्हनि सिंध हुकूमत जा रखियल आहिनि, नंढनि अफ़सरनि खां वठी वेंदे वॾनि अफ़सर जेके बि आहिनि उहे सभु पीपल्स पार्टी जा माण्हू रखियल आहिनि। त पोइ सिंध हुकूमत जेके पीपल्स पार्टी जा क़यादत आहे उहा सिंध जे इन भाण जे इन ब्लैक विकिरे ख़िलाफ़ु एहतिजाज थी करे, त छा सिंध हुकूमत सां मज़ाक नथी करे? अवल ई जेके हारी माण्हू, ज़मींदार माण्हू। ठीकु आहे साईं। सोलंकी साहिबु रुगो हिन साल त न थियो आहे, तव्हां पाण ॿुधायो सोलंकी साहिबु, पोएं साल इहो साॻियो बहिरान न हो छा? 3 सालनि खां 3 सालनि खां हले थो। त हाणे कंहिंजी हुकूमत आहे न आहे, कंहिंजा माण्हू आहिनि न आहिनि, 3 सालनि खां हले थो। सो ऐं हलंदो रहंदो, छो ख़तमु थिए? मूंखे त कॾहिं कॾहिं ॻाल्हि ई सम्झ नथी अचे त तव्हां ही सिंध जा माण्हू जेके मसइला इंतिज़ामी अमलनि सां ठीकु थियणा आहिनि,
उन लाइ चवनि था अची एहतिजाज कयो, मीडिया गोड़ करे, अलिफ करे। अड़े भाई हिते DCSP एग्रीकल्चर डिपार्टमेंट ही मसला हल करे सघे थो न। 48 कलाक में मसला हल थी सघनि था, जी हाँ, पर वोट न ॾींदासीं। वोट जो को तालुक़ न आहे। मीडिया जदोजहद करे, प्रेस क्लब जे साम्हूं मुज़ाहिरो कजे, आबादगार बोर्ड प्रेस रिलीज़ कढी छॾे, हिन सां मसला किथां हल थींदा? जी हाँ, हले मां त ॾुख थिए थो Yes. साॻी असां ॼाणींदे ॿुझंदे। ऐं एॾो अफ़सोस थिए थो जो हीउ जेको आम ख़बर ख़ान, खमीसो ख़ान, ऐं नालनि सां न वञो, ख़ुदा न खां नाला सभु मोतबर हुजनि था, पर मिसाल चई त कचे में रहंदड़ को माण्हू आहे जंहिं वटि न को, हाणे त ख़ैर हुन वटि बि सोशल मीडिया पहुची वियो आहे, लेकिन चङा मतिलबु ईअं जेके चइजे न, चङे सां मुरादी आहे त वकील, डॉक्टर, सहाफ़ी, मतिलबु हिन टाइप जा उस्ताद, प्राइमरी टीचर, मिडल जा, हिननि सां तव्हां कॾहिं कचहरियूं करे ॾिसो। मां त हिन काफ़ी कॾहिं कॾहिं को मिले थो, ऐं पुछां ॾियो भले जंहिं बि इलाइक़े जा हुजनि, तव्हां ॾियो हाल अहिवाल उते इलाइक़े में, चईसीं साॻिया भोतार आहिनि। हा, त मूं चयो भला को ॿियो नथो, असां ॿिया बीहंदा त असां जहिड़ा आहिनि। अड़े भई त हाणे इहो को आम, यानी ईअं न आहे त हीउ उहो क्लास आहे जेके पाण सान्यावन चऊं था। सान्यावन रुॻो अदीब ऐं शाइर त न हूंदा आहिनि न, हीउ वकील, डॉक्टर, उस्ताद, सहाफ़ी, हीअ सभु ख़ल्क़ जेका आहे इहा हू त असां जहिड़ा आहिनि न। त मूं चयो त पोइ छा तवका कयो था त भोतार न बि हुजनि? चओ था भोतार न हुजनि, पर साम्हूं असां जहिड़ो न हुजणु खपे, त हीअ टी मख़लूक किथां ईंदी? अगरि को आम माण्हू ई बीहंदो न, उनखे असांजो आम माण्हू मतिलबु को अहमियत ई नथो, अड़े त असां जहिड़ो आहे, भई तव्हां जहिड़ो ई हूंदो न त पोइ भोतार हूंदो। हिकिड़े पासे चओ था भोतार न हुजनि, ॿिए पासे चओ था त न असां जहिड़ो बि न हुजे। हाणे अलाए टी मख़लूक अलाए किथां पैदा थींदी। पोइ असीं चवंदासीं हाणे इहे जेके ख़ालिस्तन इंतिज़ामी मामलातनि, अमन अमान हुजे, ही हुजे, अलिफ हुजे, बे हुजे, हिन लाइ असीं चऊं था मुज़ाहिरा कजनि, एहतिजाज कजनि, वोट न कजे। जी हाँ, जी हाँ, जी हाँ, तालुक़ न आहे न, तालुक़ वरी ॿियनि शयुनि सां आहे न। ऐं सभु पंहिंजी ॻाल्हि जेका हले पई त जीअं पाण ॻाल्हि कईसि त नून लीग ऐं बाप, पहिरियां MKM JUFA, वरी हाणे नून लीग ऐं बाप पार्टी ॿिन्ही लिखी छॾियो आहे, चइनी लिखी छॾियो आहे त भई 2-3 डेज़ खे एक्सचेंज। पीपल्स पार्टी अञा ताईं न कयो, मतिलबु इन मां छा महसूसु कजे त फील्डिंग जेका पंहिंजे माण्हुनि जी आहे उहा पीपल्स पार्टी जी बिल्कुलु इंटैक्ट हुई, का छेड़छाड़ न थी आहे? सिंध में त फील्डिंग पीपल्स पार्टी जी काफ़ी ॾींहंनि खां होमवर्क थियल हो न। पीपल्स पार्टी सिंध जे हवाले सां त हुनजो होमवर्क, हुनजी मैनेजमेंट हुनजी पूरी थियल आहे। एकड़ ॿेकड़ सीटनि ते हेठि मथे वारी ॻाल्हि आहे, कंहिंखे क़ौमी ॾेई छॾिबी, कंहिंखे सूबाई ॾिबी, कंहिंखे चइबो तूं तर्स तोखे सैनिटरी ॾींदासीं। त पीपल्स पार्टी जो सिंध में त होमवर्क तमामु पुराणो ऐं मतिलबु ठाहे ठुकियल आहे। गुलाम मुस्तफ़ा चांडियो ठटावा जी, चांडियो साहब छा चवणु चाहींदा? जी चांडियो साहब, साईं टीवी बंदि करे साईं हेॾे ॻाल्हाइजो। जी साईं। जी 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 साईं, सवाल कयो। जी जी साईं खे शायदि आवाज़ कंदो हुजे, ठीकु आहे साईं खे शायदि ॻाल्हि। अच्छा, पीपल्स पार्टी जेको आहे उहो आलमगीर जेके पेशावर मां जेके छॾे विया फैमिली, आलमगीर फैमिली हस्बैंड एंड वाइफ, उहे पीपल्स पार्टी चवे थी त असां उन्हनि खे वापसि खणी अचण जी कोशिशि में लॻा पिया आहियूं। ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी चाहींदी त, छाकाणि KP हिननि वटि कुझु मुंडियूं त हुजनि, मतिलबु कुझु त फिगर्स हुजणु खपनि न। बलूचिस्तान में त अची विया अथनि। यस, हाणे चाहींदा त KP में बि कुझु अचनि। कोशिशि थी रही हूंदी, किथां न्यापा नड़ा बि मोकिलिया विया हूंदा त भई वापसि आ जाओ, कुझु नहीं कहा जाएगा। अच्छा, कल्ह आमिर बि साहब इहे ॻाल्हि कनि पिया त माना उहे पंहिंजो हिकिड़ो तजियो ॾियनि पिया त नून लीग जेके ॻाल्हियूं इहे करणु शुरू कयूं आहिनि, जेको नवाज़ शरीफ़ साहब अगेंस्ट वरी हिसाब लूंगा, उन जे करे ही बलूचिस्तान में थोरी डायरेक्शन चेंज थी आहे टुवर्ड्स पीपल्स पार्टी। साईं ॾिसो, नून लीग जेके ॻाल्हियूं करे पई न मियां नवाज़ शरीफ़, उहो स्ट्रेट अवे मूं पाण 2-3 दफ़ा डिस्कस कयो त हू हिकिड़ो एंटी इस्टेब्लिशमेंट स्टांस वठे पियो। इहो इस्टेब्लिशमेंट लाइ चवणु त असीं पुराणी यारी खे चऊं पिया तव्हां पाण न सम्झो, इहो न थींदो आहे, या त सफ़ा अयूब ख़ान जे ज़माने जी ॻाल्हि कयो, पोइ त तव्हांखे छॾे ॾियनि। यस, पर हीअ ताज़ी यानी बाजवा साहिब खे क्रिटिसाइज़ करणु त माना सफ़ा प्रीवियस जेको आहे न, त उहा ॻाल्हि न वणंदी।
मूं त तव्हांखे चयो न मतिलबु अजीब इस्टेब्लिशमेंट लाइ इशू थी वेंदो त हिकिड़ो अडियाला वारो बि इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु बयानियो ठाहे पियो ऐं हे हमरा जंहिंखे असीं पग ॿधाए वठी आया आहियूं इहो बि असांजे ख़िलाफ़ु लॻो पियो आहे। त हामिद मीर साहिब जी ॻाल्हि त उनखे ख़बर हूंदी त बलूचिस्तान में छा हवा जो रुख आहे, पर ख़ुदि पंजाब में जेको IPP आहे ही हमायूं अख्तर ऐं हिननि जो वञणु IPP में नवाज़ लीग बदिरां इहो ख़ुदि इंडिकेटर आहे त हाणे थोरो नवाज़ लीग खे बि सोढ़ो कबो। ऐं इते लेकिन आउं वरी बि इहो सम्झां थो, ॾिसो पंजाब में तव्हां मेजर ॿिन्ही पॉलिटिकल फोर्सिस खे एक्सक्लूड करे नाराज़ करे, यानी अडियाला वारे खे त कयो पिया, हाणे नवाज़ शरीफ़ खे बि तव्हां सफ़ा पासीरो कंदो त पोइ इहो सिंध ऐं बलूचिस्तान न आहे, पंजाब आहे। जी हा कॉलर पीर मोहम्मद बलोच सखर मां। जी बलोच साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर असांजो अलीकाजी खां इहो ई अर्ज़ु आहे त असां पहिरियों बि इलेक्शन ॾिठी आहे, थींदियूं आहिनि उन्हनि जा आम हर माण्हू खे ख़बर हूंदी आहे त रिज़ल्ट असां उन्हनि जा ॿुधा आहिनि त चोरी थींदा आहिनि। उन खां पोइ हाणे जेको हीउ इलेक्शन थिए थो पियो, हिकु त नॉमिनेशन जे काग़ज़ फॉर्म आहिनि उहे हिकु त कंहिं बि पार्टीअ सभ खे मिलनि था, जेको माना PTI पार्टी आहे उनखे बि फार्म नथा मिलनि पिया। उन खां बाद में जेके फार्म मिलनि था पिया वसूल करणु वञी पियो, उतां त जा उन्हनि जा माण्हू था गिरफ़्तार कया वञनि, या उन्हनि खां काग़ज़ नथा वरिता वञनि पिया। हल ठीकु आहे, खटणु न खटणु उहो मुक़दर जी ॻाल्हि आहे। माना हिकिड़ी एतिरो जेको बि कानून लागू कंदड़ इदारा आहिनि, जंहिं जीअं असांजो हे जनरल वेठो आहे आसिम मुनीर, ठीकु आहे साईं। सो बहरहाल उहे शिकायतूं आहिनि त PTI खे ग्राउंड मतिलबु फॉर्म वार्म न पिया वठणु ॾिना। जी हा ज़रा साहिब साईं बि उहा ॻाल्हि। अच्छा अॻिते पंहिंजी ॻाल्हि जेका हले पई त इहे बि त ख़बरूं हलनि थियूं पई त IPP ऐं PTIP जेका KP वारी आहे, इन्हनि ॿिन्ही खां अलावा गवर्नमेंट ठाहिणु ॾुखी थी वेंदी। साईं गवर्नमेंट त इन्हनि ॿिन्ही खां सवाइ ऐं ॿियो बि JUI खां सवाइ सभिनी खां सवाइ बाप खां सवाइ ठाहिणु ॾुखी हूंदी। ही वफ़ाक़ी हुकूमत एतिरी बैसाखियूं हूंदियूं कि 2 बैसाखियूं नवाज़ शरीफ़ साहब अगरि वज़ीर आज़म थी बि वियो, अगरि मञी वठूं त थी वियो, नवाज़ लीग खे अगरि प्राइम मिनिस्ट्री मिली पोइ हाणे नवाज़ शरीफ़ थियो या शहबाज शरीफ़ थियो त उनखे 2 बैसाखियूं न लॻल हूंदियूं, को 7-8 बैसाखियूं हूंदियूं जंहिं ते उहा हुकूमत बीठल हूंदी। छाकाणि त मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो ई आहे त इहा ॻाल्हि ॿई भाइरनि बि पाण में सोची हूंदी त अगरि तमामु घणियूं यानी हू जेको 1.5 साल PDM वारी हुकूमत वारी फोटोस्टेट अगरि थी, जंहिंमें 18 पार्टियुनि हिकिड़ी हुकूमत ठाही, त पोइ उन सूरत में नवाज़ शरीफ़ पाण पासीरो थींदो, मुंहिंजो ख़्यालु आहे। पोइ शहबाज शरीफ़ खे ई अॻिते मोकिलियो वेंदो त भई एतिरी पार्टियुनि जा नख़रा ऐं नाज़ ऐं इहे शयूं जेके आहिनि आऊं न, पोइ शहबाज शरीफ़ कंदो। ऐं जेको कल्ह तव्हां ॾिसो, मूं 2 दफ़ा इहा गुज़ारिश कई इतफ़ाक़ सां, अॼु सफ़्तर कैप्टन सफ़्तर जेको मरियम नवाज़ जा हस्बैंड आहिनि, हीअ उअं घणो ॻाल्हाए बि वेंदो आहे, हिन माण्हू जी बि पक न सम्झो, लेकिन बहरहाल हुन चयो आहे, उन इहो चयो आहे त प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ थींदो ऐं मरियम नवाज़ चीफ मिनिस्टर पंजाब थींदी। मूं बि इहो सम्झो पिए त हिन केमिस्ट्री में आउं सम्झां थो त पोइ प्राइम मिनिस्ट्री शहबाज शरीफ़ खे मिलणी आहे। ऐं इन लाइ शायदि पास दैट बी खे सघारे कुवतनि खे शायदि शहबाज शरीफ़ इहो ई न्यापो मोकिले पियो त इलेक्शन जा 2 महीना आहिनि, वॾे भाउ खे ॻाल्हाइण ॾियो जेको ॻाल्हाए पियो, बाद में त मूंखे डील करिणो आहे न, सो असां नाराज़ न थिजो, ॻाल्हि दिलि त न वठिजो। सो हीअ जेको ऐं मरियम नवाज़ खे चीफ मिनिस्ट्री अगरि मिले थी, ऐं मरियम नवाज़ अगरि 3-4 साल 2 साल जेतिरी बि हुकूमत हले थी उहो पंजाब में डिलीवर करे वञे थी, त पोइ नेक्स्ट फेज़ में हीअ जेको ख़ानदानी विरासत आहे मुंहिंजे ख़्याल ईअं ई हूंदी, त पोइ नेक्स्ट फेज़ में मरियम खे प्राइम मिनिस्ट्री लाइ आणिबो ऐं पोइ हमज़ा शहबाज़ खे चीफ मिनिस्ट्री पंजाब ॾे। अच्छा पोइ हिन में हिकिड़ो ॿियो बि, जॾहिं शहबाज शरीफ़ साहिबु एज़ अ नंढो भाउ हुया हुनजा, पर मरियम नवाज़ शरीफ़ त पाण बाक़ाइदा जेको आहे उहे एतिरियूं वोकल आहिनि जो उहे शहबाज शरीफ़ साहिब जी बि अगेंस्ट कॾहिं ॻाल्हियूं करे वेंदियूं आहिनि। एज़ अ चीफ मिनिस्टर ऐं एज़ अ प्राइम मिनिस्टर इहा केमिस्ट्री कीअं वेंदी? हली वेंदी। पंजाब जो चीफ मिनिस्टर त इज़ मोर इम्पोर्टेंट। न हली वेंदी, चाचो भाइटियूं आहिनि, ज़ाहिर ॿिन्ही जो मुफ़ाद त साॻियो हूंदो। न ॾिसो ऐं कुझु शयूं क्लियर हुजनि थी, इन में मुफ़ादात बि हुजनि था, पर हिकिड़ो ॾिसबो बि आहे त फैमिली स्ट्रक्चर छा आहे।
हिकु माण्हू ॻाल्हियूं कंदा, भाउ विढ़ंदा, मूं हमेशह गुज़ारिश कई पई भाउ कोन विढ़ंदा। शहबाज़ शरीफ़ पोइ चवंदा त साईं हमज़ा शहबाज़ ऐं मरियम नवाज़ विढ़ी पवंदा। ज़ाहिर आहे जेको विच में बि ॻाल्हियूं हलियूं इहे ठीकु आहे, इख़्तिलाफ़ त हिकिड़ी ॿी शइ आहे, कोन विढ़ंदा। ऐं हिकु चीफ ईअं अगरि थी वियो त बिल्कुलु मरियम नवाज़ शहबाज़ शरीफ़ सां गॾु हलंदी। बिल्कुलु IPP सां गॾु जेको इत्तेहाद जूं ॻाल्हियूं हलनि पियूं पियूं उहा बि कोन नज़र आई, छो जो जिथे तक ते मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा बीहनि थियूं उन ई तक ते एक्चुअली फरमाइशी जेको ख़बरूं ॿाहिरि आयूं आहिनि त फरमाइशी लिस्ट IPP जी तमामु वॾी आहे। हू चवनि था त 40 क़ौमी असैम्बली सीटूं ॾियो ऐं 70 सूबाई असैम्बली जूं ॾियो। अच्छा, त हाणे हू शायदि नवाज़ लीग वारा चवनि था त एतिरी सीटूं तव्हांखे पंजाब मां ॾेई छॾियूं, असां छा कटियूं, पोइ असां छा कयूं? हू बि घुरनि 40 था 20 22 त अची राज़ी थींदा। कॉलर असां गॾु मोहम्मद बख्श सूमरो इस्लाम कोट मां। जी सूमरो साहब, छा में चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर असीं तव्हांखां हिकिड़ी फेवर वठणु था चाहियूं पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट बेसिस ते न। जी जी। असीं एंग्रो पावरजन थर जा एम्प्लॉइज़ आहियूं जेके 2016 खां वठी इन टीम जो हिसो रहियासीं ऐं 5 दिसंबर खां वठी असां लेबल पॉलिसी न हुअण जे करे सरापा एहतिजाज आहियूं, जंहिंमें हिन महिल ताईं पॉलिटिकल पर्सन ऑफ थर नाइदर एंग्रो मैनेजमेंट हैज़ जॉइंट टू अस फॉर टेबल टॉक। त असीं सिर्फ़ु अली भाई सिर्फ़ु तव्हांखे इहो रिक्वेस्ट था कयूं त इलीगल टर्मिनेशन ऐं लेबर लॉ जी वायोलेशन जे करे असांजी इहा मदद कयो त पॉलिटिकल पर्सन्स शुड बी इन्वॉल्व एंड DC SP टू एवरीबॉडी। कहिड़ी बॉडी में इन्वॉल्व हुजे साईं? ओवरऑल पार्टीज़ जेके थर जूं आहिनि न सर, असीं इहो था चऊं त उहे इन्वॉल्व थियनि ऐं असांखे सपोर्ट कनि फॉर लेबर लॉ पॉलिसी। जी जी, ठीकु साईं, ठीकु। ॿियो बि कॉलर गुलाम मुस्तफ़ा चांडियो टटा मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? जी चांडियो साहब, ठीकु आहे। PCR खे ॿुधाइणु खपे न तव्हां ॾे ध्यानु रखनि। जी हू TV ते ध्यानु रखनि था पिया, ज़रा TV बफ़र जे करे। सूमरो साहिबु, बहरहाल तव्हांजा चूंडियल एफज़ी आहिनि, तव्हां सियासी चओ पिया, चूंडियल बि हूंदा, गैर चूंडियल बि हूंदा, उन्हनि खे तव्हां हुते जा लोकल माण्हू आहिनि, तव्हांजा मसइला आहिनि, उन्हनि खे त इन्वॉल्व थियणु खपे। न थियणु खपे त तव्हां बि इलेक्शन में इन्वॉल्व न थिजो उन्हनि सां। ॿियो छा थी पर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू खे बसि हाणे उहा ई ॻाल्हि थी थी वञे न, छा कनि। अच्छा, पर अगरि जे सिंधी सूरत हाल ते बि ॾिसिजे त GDA बि जेको आहे GDA थी वई या नून लीग थी वई या असांजी ॿियूं कहिड़ी बि जेके पार्टियूं थी वियूं असां वटि, हाणे छा जेके पार्टियूं आहिनि सिंध में अंदरि, इवन मतिलबु उन्हनि न नैरेटिव ठाहिण जी कोशिशि कई, न को नया कैंडिडेट रेज़ करण जी कोशिशि कई, न कोई पॉलिटिकल मुहिम हलाइण जी कोशिशि कई, कुझु बि न कयो। न उहो ई मां गुज़ारिश कई न तव्हांखे त जेके एंटी पीपल्स पार्टी फोर्सिस आहिनि उहे बि मैनेजमेंट जी सियासत कनि पिया। ज़ाहिर आहे। हाणे सुवालु इहो आहे त अच्छा, अगरि मैनेजमेंट जी सियासत में जेको डिसाइसिव फ़ैसिलाइतो किरदारु हूंदो आहे उहो असांजी इस्टेब्लिशमेंट जो हूंदो आहे। अगरि इस्टेब्लिशमेंट सिंध में ॿियो कुझु न हलो ईअं न्यूट्रल बि थी वञे थी ऐं चए थी बाबा पीपल्स पार्टी खटे त बि पंहिंजी, हे खटनि त बि पंहिंजा, मतिलबु वरी अगरि सिचुएशन अचे थी त ही पीपल्स पार्टी सां मैनेजमेंट में कीअं मोड़ींदा। सो इन करे मूं चयो पिए त जेको एंटी पीपल्स पार्टी वोटर आहे उहो मोबिलाइज़ कीअं थींदो। हू ठीकु आहे, किथे इलाइक़े में त को हिकिड़ो जेको आहे मिसाल था ॾियूं। हाणे ही जेको मोहम्मद ख़ान जोड़े जो वियो आहे हितां शहदादपुर ऐं टंडवा सांगड़ वारी जेका मोहम्मद ख़ान जोड़े जो जी फैमिली आहे, ज़ाहिर सॼी फैमिली हमेशह गॾु रही आहे, रोशन जोड़े जो वारा, हे सभु। हाणे मोहम्मद ख़ान जोड़े जो हिन मां निकिरे थो। हाणे हिकिड़ो त जेको राजभाग जेतिरो हिसो हिननि जोड़े जो फैमिली जो हूंदो, उन मां जेको मोहम्मद ख़ान सां गॾु हूंदो उहो हिननि सां अलॻि थींदो, उहो त ठीकु आहे। पर ॻाल्हि इहा आहे त जेको हुन इलाइक़े में पीपल्स पार्टी जो मुख़ालिफ़ वोटर आहे, उहो मोहम्मद ख़ान जोड़े जो वोटर न आहे, उहो पीपल्स पार्टी जो मुख़ालिफ़ आहे। जीअं पीपल्स पार्टी जा हामी वोटर आहिनि उहो रहंदा रोशन जोड़े जो वारनि सां, त उहो जेको मुख़ालिफ़ वोटर आहे तक में, उहो अगरि को ज़ाती हैसियत में उते उनखे मोबिलाइज़ करे वियो त ॿी ॻाल्हि। सिंध सतह ते न नवाज़ लीग अहिड़ी कोशिशि करे पई, न GDA कोशिशि करे पई, MQM जी कोशिशि त ज़ाहिर थिए थी त कराची जी सतह ते थिए थी, ऐं हुन में हिकिड़ो उहो लसानियत विझण जी कोशिशि कनि था, त उहो त हिकिड़ी जुदा ॻाल्हि थी वई। JUI बि हिन दफ़े उन्हनि हू जेके सघारा उम्मीदवार जेके इलाइक़े जा आहिनि
ऐं हुते जिथे JUI जा मिसाल कुझु वोट आहिनि पंहिंजा पॉकेट्स आहिनि वोट जा त उहो चए पई त हिन दफ़े असीं तव्हांखे ईअं ख़ुदा कहाणी न ॾींदासीं तव्हां असांखे जॉइन करे वठो ऐं शायदि को NOC बि मिली वञे थी त हू शामिलु थियनि पिया बट हाणे मिसाल इब्राहिम जतोई साहब मिसाल चवां थो हाणे उहो JUI सां को हुनजी जेका नज़रियाती या हुननि जी जेका रिलीजियस हवाले सां डिफरेंट स्कूल ऑफ थॉट जा रहिया आहिनि यस यस लेकिन ही हिकिड़ी अगेन मैनेजमेंट जी पॉलिटिक्स आहे मोबिलाइज़ेशन किथे आहे त अगरि मोबिलाइज़ेशन अच्छा जेको ही जेको एंटी पीपल्स पार्टी वोटर आहे ही ज़रूरी न आहे त माण्हू खे ख़बर हुजे त किथे वेठो आहे जीअं पीपल्स पार्टी जो हामी वोटर जी बि सभिनी खे ख़बर न हूंदी आहे किथे वेठो आहे त माण्हू हिकिड़ा आम माण्हू आहिनि वञी वोट ॾियनि था पोइ जेको 45% वोट असां वटि पए थो 40-45% वोट त हर वोटर खे त हर माण्हू नथो सुञाणे न त उहा शइ एंटी पीपल्स पार्टी फोर्सिस सिंध में एटलीस्ट अॼु ताईं त थींदे नज़र नथो अचे हिन से कर पूरे पाकिस्तान में बि ॼण माना जलसा बैन आहिनि लॻे थो जलसा जेको हा सिक्योरिटी इशू बि आहे ऐं ख़र्च आहे हरू भरू जो इहा शइ अॻियां कंदा फॉर्म भराए वठनि पोइ नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी वारा कंदा जलसा वलसा लेकिन ॾिसो न नरेटिव छा आहे बयानियो छा आहे जी हा अच्छा हिकिड़ी इंट्रस्टिंग सुवाल अचे जीअं पंहिंजी ॻाल्हि हले पई नून लीग जे हवाले सां त नून लीग जे हवाले सां जीअं तव्हां फैमिली जी ॻाल्हि कई त हमज़ा शहबाज़ साहब खे इहे ॻाल्हियूं त हमज़ा शहबाज़ साहब खे जेको आहे उहो प्रोविंशियल न नेशनल असेंबली सीट ॾिनी वेंदी छो जो शायदि मुश्किल थी वञे हा उन CM लाइ त हू बि चवंदा आहिनि न पाण खे कैंडिडेट हिकिड़ो चकर त CM थी बि चुका ॾिसो अञा बि को मरियम नवाज़ जो को प्रॉपर नून लीग अनाउंसमेंट न कई आहे हीअ त अञा हुनजे मुड़ुस पंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे त मुंहिंजी घरवारी जेका आहे चीफ मिनिस्टर पंजाब थींदी लेकिन ही इक्वेशन ठहंदी ईअं ऐं हमज़ा शहबाज़ खे को वफ़ाक़ी वज़ीर ठाहे छॾिबो ज़ाहिर आहे अगरि शहबाज़ शरीफ़ साहब प्राइम मिनिस्टर थियनि फैमिली आहे न ऑल इन द फैमिली सभु कुझु ख़ानदान में ई थींदो ॾाढो इहो स्ट्रॉन्ग आहे हुते छो सिंध में न आहे किथे आहे एतिरो आहे भाई सिंध में ॾिसो केतिरी टिकटूं त सिर्फ़ु ज़रदारी साहब जी फैमिली में रहंदियूं ज़रदारी साहब पाण बिलावल साहब फरियाल साहिबा जी असफाला चयो थो वञे आसफा साहिबा हू पंहिंजो ॿी अज़रा बेचूआ साहिबा ऐं यस सो इट्स असां वटि फैमिली पॉलिटिक्स थिए थी इन में का अजीब ॻाल्हि न आहे हिकिड़े ई घर में जेको आहे ईअं नवाज़ लीग जा बि गिणणु शुरू कंदासीं त ईअं 5-6-7 थी वेंदा ईअं तव्हां वली खान वारे हुन में हलिया वञो फैमिली में ईअं सो ख़ुदि मुंहिंजे ख़्याल JUI में बि ईअं आहे फज़ल रहमान साहब उनजा ब्रदर फर्ज़ंद बि अथनि जी हा अच्छा वक़्तु हलो अॼु लाहौर हाई कोर्ट में इंट्रस्टिंगली हिकिड़ी पिटीशन ते फ़ैसिलो महफ़ूज़ थियो आहे त इस्लाम जेके असां वटि प्रोसेस हले थो पियो अफ़गाननि खे ॿाहिरि मतिलबु अफ़गानिस्तान जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कढण लाइ जेको प्रोसेस हले थो पियो उन में नकली CNIC इशू थियल आहिनि तंहिंजे करे उहे नकली CNIC जेसि ताईं कैंसिल नथा थियनि तेसि ताईं इलेक्शन खे मुलतवी कयो ॾिसो हाणे सुप्रीम कोर्ट 2 दफ़ा इहो 3 दफ़ा ऑन द कॉन्ट्ररी हिकिड़ो दफ़ो चयूं त 8 फरवरी ते थियणु खपे ॿियो भेरो हुन मामले ते जेको PTI वारो जेको मामिलो हो त ही डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट जा ब्यूरोक्रेसी जा माण्हू न रखिया वञनि लाहौर हाई कोर्ट जो जेको फ़ैसिलो जीअं काज़ी फ़ाइज़ा साहिबु चयो ऐं पोइ हुनखे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बि करे छॾियूं 2 दफ़ो 3 दफ़ो सुप्रीम कोर्ट चयो त भई डीलिमिटेशन बि नथा ॿुधूं हींअर को जवाज़ ॿुधण लाइ तयारु न आहियूं छाकाणि त इलेक्शन के सूरत डिले न थियणु खपनि ऐं अॼु आर्मी चीफ बि शायदि हुते लंडन में या अमेरिका में US में अमेरिका में बिज़नेसमैन सां जेको ख़िताबु कयो आहे त आर्मी चीफ बि चवनि था त 8 फरवरी ते इलेक्शन थींदा सो हाणे चई नथा सघूं अदालतूं आहिनि लेकिन मूंखे नथो लॻे त हींअर एतिरे वाज़े हुकुमनामे खां पोइ सुप्रीम कोर्ट 2 भेरा इहो करे चुकी आहे त वरी को हाई कोर्ट जेको मातहत अदालत आहे वरी कुझु अहिड़ो फ़ैसिलो ॾिए जी हा आहे त ॾुखियो पर हाणे ॾिसूं छा थिए थो छा नथो थिए अच्छा बलूच जेको इहो मार्च हले थो पियो ज़रा काफ़ी उन ते हू त रहियो परदो त रहियो काफ़ी टाइम खां पर अचानक सां कल्ह जेको आहे वठि थी पुलिस जेको आहे उहो दवा बुलेट ॾिनो पर हाणे पुलिस जो मौक़िफ़ इहो आहे त हुननि वटि जेके आहिनि उहे कोई माण्हू हुया अहिड़ा जिन खे असां पकतो आहे जिन वटि हथियार हुया ऐं जिन वटि उन्हनि असां ते हमिलो कयो पुलिस जी अदालत जे साम्हूं हिकिड़ो नॉनसेंस मौक़िफ़ रखे पई ॾिसो न करणु खपे
चवां थो भला न्याणियुनि खे माण्हुनि खे माइटनि खे एहतजाज जो हक़ त ॾियो, उन्हनि जा माण्हू खमिजी वञनि था, उन्हनि जे माण्हुनि खे मारे छॾिजे थो, हाफ फ्राए फुल फ्राए खमिजी वञनि था, मिसिंग पर्सन थियनि था, भला अगरि उहे एहतजाज कनि था, भला को थोरा ॾुखिया नारा हणनि था, एतिरो त हुननि खे अलाउ कयो न, कंसेशन ॾियो। मतिलबु छा असीं पंहिंजे मुल्क में बि ऐं सॼी दुनिया में पंहिंजो छा इमेज ठाहियूं था त हिकिड़ा हथे ख़ाली बलोच अगरि अची सिर्फ़ु इस्लामाबाद में, यानी इस्लामाबाद अचनि पिया त उहो हिन मुल्क ऐं वफ़ाक़ खे मञनि पिया न। तव्हां खां ई डिमांड था करणु अचनि, तव्हां खां ई डिमांड कर, दहशतगर्दी थिए त चलो उहो त कंहिं सूरत क़ाबिल क़बूल न आहे, पर अगरि उहे पुरमन एहतजाज कनि था, तव्हां उन में बि चओ था त न इहो बि तव्हांखे न करणु ॾींदासीं, त हिन खां वॾी ज़्यादती ऐं ज़ुल्म ॿियो छा थी सघे थो। जी हा जी हा। अली साहब, पाण वटि बिजली महांगी करण जूं वरी ॻाल्हियूं अचणु शुरू थियूं आहिनि जनवरी खां। हा, 1.5 रुपयो त करे छॾियूं कल, वरी बि अञा चवनि था ॿी बि कंदासीं। अच्छा, गर्दिशी कर्ज़ो पोइ बि नथो घटि थिए, नथो घटि, जंहिंजे लाइ ही सॼो असां ते ॾमर आहे, यस, फ्यूल ऐं फ्यूल एडजस्टमेंट, ऐं पोइ गैस में बि चवनि, हाणे गैस में 150 रुपया बिल आहे, 400 रुपया टैक्स आहे उन ते, जी हा। त पोइ बि हीउ जेको गर्दिशी कर्ज़ो आहे, सेक्युलर डेट आहे, उहो पोइ बि नथो घटिजे। हिकिड़ी मिसमैनेजमेंट आहे ऐं करप्शन आहे। कॉलर नथा कनि, अब्दुल हकीम घुमर टिकराटू मां। जी घुमर साहब, छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। साईं तव्हांजो आवाज़ कटिजे पियो, साईं तव्हांजो आवाज़ कटिजे पियो। अच्छा ठीकु आहे, अगरि ॿीहर कॉल करे सघो त करे वठिजो। ख़ैर, अच्छा, ANP जे मथां बि इलेक्शन कमीशन जेको आहे तलवार अटकाए छॾी आहे, चई बाबा तव्हांखे बि लालटेन जो निशान न मिलंदो, त बि तव्हां बि जेको आहे उहो इंट्रा पार्टी इलेक्शन में मसइला कया आहिनि। ANP हा, चई सघे इलेक्शन्स बाय एंड लार्ज, छाकाणि त हिन में मूंखे ही जीअं इलेक्शन थियनि पिया ऐं जहिड़ो माहौल हिन महिल ताईं आहे, अञा त 50 ॾींहं आहिनि, ॾिसूं त को टेम्पो ठहे थो, कंहिंखे को इजाज़त मिले थी, किथे को थोरी गुंजाइश छॾिजे थी त थोरी इलेक्शन खे मुंहुं माड़पे में फेयर थी सघे, अगरि मतिलबु त पोइ ॿी ॻाल्हि आहे। पर अॼु जी तारीख़ ताईं इहो चई सघिजे थो त मूंखे इलेक्शन में अगरि ईअं ई हिकिड़ी फुसफुसी क़िस्म जी इलेक्शन रही त हिन जो टर्नआउट बि घटि थींदो इलेक्शन, माण्हू वोट न ॾींदा। मतिलबु उअं ई असांजे माण्हुनि खे वोट न ॾियण जो बहानो ऐं जवाज़ु खपंदो आहे, पोइ त मुर्गो अगरि चवंदा यार हाणे हीअ कहिड़ी इलेक्शन आहे जंहिंमें हिकिड़ी पार्टी खे ई तव्हां गुम करे छॾियो आहे। हाणे ॾिसूं त हिन ते जेके इंटरनेशनल, एक्चुअली छा आहे, जेके इंटरनेशनल फोर्सिस हुजनि थियूं, उहो बि हिकिड़ी त सिधी रीति बयानु ॾेई या हुननि जा तर्जुमान को बयानु ॾींदा आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि हू बंदि कमरनि में बि कंदा आहिनि ऐं पंहिंजो कंसर्न, पंहिंजी तशवीश जो इज़हार कंदा आहिनि। ॾिसो त यूरोपियन यूनियन, अमेरिका त ख़ैर ख़ासि न, पर यूरोपियन यूनियन छा थी करे। कॉलर सागर अब्दुल हकीम घुमर टिकराटू मां। जी घुमर साहब, छा चवणु चाहींदा? असांजो अली काज़ी साहिब जो सलाम आहे। अली काज़ी असांजो मोहतबर साहसी आहे, पुराणो आहे, छा सिक्योरिटियुनि खां जेको हले पियो, असीं जेको प्रोग्राम ॾिसूं पिया। अली काज़ी साहिब खे इहो सुवालु आहे त पंजाब में जेको RO ऑफिस में PTI जा माण्हू कागज़ जमा कराइण वञनि पिया, उते साधन कपड़नि में पुलिस वारा वेठा आहिनि, उन्हनि खे उते गिरफ़्तार करे था वठनि। ऐं इलेक्शन कमीशन जे ॿाहिरां बि साधन कपड़नि में माण्हू वेठा आहिनि, जेको उतां फार्म वठी ॿाहिरि माण्हू अची करे कागज़ खसी भॼे था वञनि। हाणे इहा सियासत भला कहिड़ी तरह थिए थी, छा मुल्क कहिड़ी तरह पियो वञे? असांजी अली काज़ी सवाल इहो आहे त हिन जे लाइ ख़ुदा कुझु बाबा सभिनी खे बराबरी जा हक़ ॾियो। हिकिड़ियुनि पार्टियुनि जे लाइ त नादरा उते एयरपोर्ट ते थी पुॼी हुजे, हिकिड़े माण्हुनि खे त ठीकु आहे साईं। इहे त यादि आहे त पाण जॾहिं ॻाल्हि इहे डिस्कस कंदा हुआसीं 15-20 ॾींहं पहिरीं त भई PTI ते बैन विझिबो या, त मूं चयो त 2 तरीक़ा थी सघनि था। हिकिड़ो आहे सरकारी तरह बैन हणी छॾियो, ॿियो तरीक़ो आहे त इंतिज़ामी तरह बैन करे छॾियो, त माना फॉर्म जेको वठणु अचे उनखे ॿधी छॾियो, फॉर्म जेको जमा कराइणु अचे ॿधी छॾियो, जेको इलेक्शन मुहिम हलाइणु शुरू करे उनखे खंभे ॾिनो। त मुंहिंजे ख़्याल प्लान B हले पियो। ऐं ॾिसूं त अगरि बल्ले जो निशान बि आख़िर में सफ़ा को ऑप्शन ई ख़तमु करण लाइ थी सघे त इलेक्शन जो बल्ले जो निशान बि खसे वठनि। उहे जेके फॉर्म वठनि था आज़ादु उम्मीदवार बि, जिब्रान नासिर आहिनि, पंहिंजो हिकिड़ो एक्टिविस्ट आहिनि, उन्हनि लिखियो पंहिंजो सोशल मीडिया ते त मां फॉर्म वठी आयुमि पंहिंजे लाइ, पंहिंजे आज़ादु उम्मीदवार लाइ। त मूंखे बाद में थोरी देरि खां पोइ फ़ोन आई हिकिड़ी, उन्हनि पुछियो तव्हां कंहिंजे लाइ फॉर्म वरितो आहे?
माना ये दुखो न कजो आज़ाद विढ़ो त विढ़ो मता PTI जे हिसाब सां या कुझु अहिड़ो फॉर्म भरिजी वञे मुंहिंजो ताल्लुक़ त रहियो आहे न पहिरीं बि ये शुरू में बिल्कुलु स्टार्टिंग में उन्हनि सां पोइ वरी बाद में पोइ वरी आज़ादु उम्मीदवार ऐं इहो सॼो कुझु चकर जेको आहे उहो अलॻि सम्झणु लॻा ऐं सभु हिकिड़ो ज़हन में ज़रा ईअं सुवालु अचे थो जीअं तव्हां ॻाल्हि कई त इंटरनेशनली रिएक्शन छा थो अचे ठीकु ज़रा अमेरिका जो तव्हां फ़िलहालु ख़्वाहिश न आहे त अचे मतिलबु बेसिकली छा थो ईअं थींदो आहे न Yes, yes. ॿिया मुल्क ही स्पेशली यूरोपियन यूनियन वारनि खे थोरो सवाई ॻणती हूंदी आहे त ट्रांसपेरेंसी ते इलेक्शन्स फेयरनेस ते इन्हनि खे थोरी अमेरिका खे एतिरी ॻणती न हूंदी आहे हिननि खे वधीक ॻणती हूंदी आहे अमेरिका खे त इवेंचुअली पंहिंजो वफ़ाद ई खपंदो आहे ऐं जब अगरि जे हिकिड़ो ईअं ज़हन में ॻाल्हि त ज़रा पोइ जॾहिं अहिड़े तरीक़े सां इलेक्शन कराया बि विया ऐं रोकियो बि वियो ऐं सभु कुझु थियो इलेक्शन में पोइ बि जेको आहे उहो PTI अगरि 30-40 मेंबरनि खणी आई त पोइ इट्स दिस पोइ छा आहे मतिलबु पोइ हाणे इंतज़ारु कजे 3 सालनि खां पोइ वरी साॻियो ज़रा PTI उरूज ते अची वेंदी वरी ज़ाहिर आहे न इहो त छा को पहिरियों दफ़ो थींदो छा हीउ सर्किल आहे पियो फिरे हीउ तव्हां मतिलबु हिन मुल्क में पहिरियों दफ़ो न पियो थिए न आख़िरी दफ़ा शायदि थिए पियो ख़्वाहिश आहे त आख़िरी दफ़ा थिए लेकिन थिए त पहिरियों दफ़ो पियो ऐं ज़ाहिर आहे अगरि हमरा रहे थो ऐं बीठो रहे थो ऐं हीउ जेल वेल काटे थो ऐं तव्हां चओ था 30-40 सीटूं वॾी ॻाल्हि पिया चओ ऐं KP तव्हां चओ पिया अगरि ॾियनि था छो गौर खान साहब हुननि जे लेकिन ॻाल्हि इहा आहे त इहा आउं सम्झां थो त इहे ख़्वाहिशनि ते मुकल बि तव्हां गुज़ारिश कई त हीअ जेको थ्योरी आहे त 40 PTI खे सीटूं ॾेई छॾिजनि KP हुकूमत ॾेई छॾिजे त जीअं इहो मुंहुं ॾेखारण जहिड़ा थियूं त भई इलेक्शन फेयर थिया आहिनि ॾिसो इहे ख़्वाहिशनि ते ॿधल तज़ियो आहे इहो इन ख़्वाहिश ते ॿधल तज़ियो आहे त यार न एतिरी ग़लती एतिरी धांधली थोरी थींदी कुझु न कुझु ठीकु थींदो इहो उन बुनियाद ते आहे मूंखे न छो फील थिए थो त हिन महिल ताईं त अहिड़ी बि का ख़्वाहिश न आहे भले जेको वणे दुनिया चवंदी रहे बसि इलेक्शन इहा ई आहे न आहे PTI केरु PTI कौन सी PTI ख़तमु थी वई भलो छा थींदो आहे माण्हुनि रद्द करे छॾियो PTI खे सुभाणे तव्हां हीउ बयानु हींअर मूंखां लिखाए वठो त नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी हिननि जा बयान सुभाणे छा हूंदा या कराची में आहिनि कि PTI का सफ़ाया हो गया भाई सफ़ाया क्या हो गया वो थी नहीं तो सफ़ाया कैसे हो गया पल साहब हिन जो लॉन्गर अगरि जे चलो लॉन्गर न बि वञिजे त शॉर्टर बि अगरि वञिजे त इहो बहरान जेको असां वटि आहे हिन वक़्तु बि हाणे ठीकु आहे हिकिड़ो बबल टाइप स्टॉक एक्सचेंज मथे में हाणे 3 ॾींहंनि खां हेठि थी वञे स्टॉक एक्सचेंज वो तो ॾिसो न हू स्टॉक एक्सचेंज लाइ चवंदा टेक्निकल रीज़न्स आहिनि यानी अलाए करेक्शन सेल्फ करेक्शन छाकाणि एतिरो मथे हली वई हाणे सेल्फ करेक्शन में वञे पई पर ओवरऑल इकॉनमी ओवरऑल शयूं माण्हुनि में जेका हिकिड़ी मुख़्तलिफ़ हवालनि सां मायूसी आहे महांगाई आहे सभु शयूं आहिनि नई हुकूमत अचे ऐं अगरि सियासी बहरान खे पाण सां गॾु पैकेज में खणी अचे त जेके असां तव्हां जहिड़ा माण्हू चवंदा त यार इलेक्शन करायो त जीअं प्रोसेस हले ऐं सियासी बेयकीनी ख़तमु थिए उहा त ॻाल्हि उते जो उते रहिजी वई त हीअ अरबे खरबे रुपया ख़र्च थींदा इलेक्शन में ऐं हिन इलेक्शन जे नतीजे में बि हिकिड़ो ॿियो परपैचुअल हिकिड़ी मुतवातिर सियासी बहरान ई कंटिन्यू करिणो आहे त पोइ हू मईशत जो छा थियो पोइ मईशत जो छा थींदो अगरि सियासी सर्टेनिटी न आहे सियासी इत्मीनान न आहे सोसाइटी में ठीकु आहे अनसर्टेनिटी ईअं न आहे त को PTI वारा को वॾा धरना आणे छॾींदा या लॉन्ग मार्च कया लेकिन सियासी तरह अगरि माण्हुनि में हिकिड़ी बेज़ारगी आहे माण्हू अगरि हिन ॻाल्हि सॼे प्रोसेस मां नाख़ुशि आहिनि त पब्लिक ओपिनियन तव्हां सां गॾु न आहे ऐं पब्लिक ओपिनियन गॾु न आहे त पॉलिटिकल स्टेबिलिटी न आहे ऐं पॉलिटिकल स्टेबिलिटी न आहे त पोइ सियासी स्टेबिलिटी किथां इस्तेकाम किथां ईंदो कुझु बि न ईंदो इवेंचुअली आइए हाथ उठाए हम ठीकु आहे साहब वॾी महिरबानी साहब नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में